मीर जाफ़र तव्हां त इहो ई चाहियो था न त हिते माण्हू मरनि ऐं खून रेज़ थिए। मंसूर खान, तव्हां मीर शाहनवाज़ खान जे मथां इल्ज़ाम नथा आणी सघो ऐं ना ई वरी उनखे बुरो भलो चई सघो था। मां त पंहिंजे सोट ऐं पंहिंजे भाउ खे चङी तरह सुञाणा थी। हू कॾहिं बि तव्हां हथे ख़ाली कोन वेंदा। जॾहिं हिते छोकिरी न आहे त हू हितां कंहिंखे वठी वेंदा? इहा त मूंखे ख़बर न आहे त हू हितां कंहिंखे वठी वेंदा, पर इहा ज़रूर पक आहे त हू हितां हथे ख़ाली कोन वेंदा। हिन वक़्तु मुराद मुसीबत में आहे ऐं सॼो ॻोठ हुन सां गॾु आहे। तव्हां घर में वेठा आहियो, तव्हांखे त मुराद सां गॾु हुजणु घुरिजे हा। इहो त मां बि सोचां थो हनीफ़ा, पर यकीन करी न त मुराद जे साम्हूं वञण जी मां पाण में हिमत ई नथो सारियां। मुराद, तूं पहिरियां जेके ॻोठ में चौराहनि ते पंहिंजा माण्हू बीहारिया आहिनि, सभ खां पहिरियां उन्हनि खे पंहिंजे घरनि ॾांहुं रवानो कर, पोइ इन मसइले जो हल ॻोल्हियूं था।